अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। प्रोग्राम सोच वीचार में हाण नामियारे साफ़ी शेख अज़ीज़ जे किताब भुट्टे खां ज़िया ताईं जा वर्क वरायूं था ऐं अवां जी ख़िदमत में शामिल करियूं था। उहो मज़मून जंहिंजो उनवान आहे ओभर पाकिस्तान ते बहस हमूद रिपोर्ट केॾांहुं वई। जॾहिं ज़ुल्फ़कार अली भुट्टो रहियल खुयल पाकिस्तान खे ॿीहर मुंज़म ऐं फ़ाल करण में रुतल हो, तॾहिं खां मुल्क में हिकु नओं बहस शुरू थी वियो। नेठि ओभर पाकिस्तान छो धार थियो? छा उहो सिर्फ़ु बंगालियुनि जो फ़ैसिलो हो या उन में ओलह पाकिस्तान जे सियासतदान जी नाकामी ऐं कोताही बि शामिल हुई? आया हीअ सियासी शिकस्त हुई या फ़ौजी या ॿई अधूरियूं हिकु जेतिरियूं ज़िम्मेवार हुयूं? सियासतदान ऐं ब्यूरोक्रेट उन्ही बहस में रुधल रहिया त चंद ॾींहनि में 22 डिसंबर 1972 उन वक़्त जे शहरी मार्शल एडमिनिस्ट्रेटर ऐं सदर ज़ुल्फ़कार अली भुट्टे उन वक़्त जे चीफ जस्टिस हमूदुर रहमान जी अॻुवाणी में हिकु कमीशन जोड़े छॾी, जंहिंजो मक़सदु उहो हो त 14 डिसंबर 1971 जी शिकस्त जे तहफ़ुज़ात करे उनजो ज़िम्मेवारी जो तयन करे। बहरहाल उन्ही हुकम सां माण्हुनि जो चोॿोल ख़तमु न थियो। अलबत्ता हिकु हक़ीक़त जेका माण्हुनि जे चहिरनि मां ज़ाहिर पए थी सा हुई नाउमेदी, हिकु अहिड़े क़िस्म जी निराशाई ॾिसण में पए आई त आख़िर तारीख़ जे सभ खां वॾे सिलेंडर जे लाइ को त ज़िम्मेवार आहे। उन ख़्याल खां साबिक़ ओभर पाकिस्तान जे उन्ही समूरी रोदाद ते हिकु सरसरी नज़र विझणु ज़रूरी सम्झिजे थो। उहा ॻाल्हि 64 सालनि जी तारीख़ मां ज़ाहिर थी चुकी आहे त ओलह पाकिस्तान में लालची कामोराशाही ऐं इक़्तिदार जे बुखियनि सियासतदाननि जो हमेशह ई नज़रियो रहियो आहे त हूअ हुकूमत करण लाइ पैदा थिया आहिनि ऐं बंगालियुनि जी अक्सरियत का माना कान थी रखे। उहा इक़्तिदार जी हवस हुई जंहिंजे करे ओलह पाकिस्तान जे नंढनि सूबनि जी मर्ज़ी जो उबतड़ ओलह पाकिस्तान खे वन यूनिट में बदिलायो वियो ऐं ओभर पाकिस्तान जी अददी अक्सरियत खे अक़लियत में बदिलाइण लाइ नाम निहाद पार्टी वारो फार्मूलो वाज़िह कयो वियो। बहरहाल उन्हनि समूरनि शयुनि गॾिजी बंगालियुनि जे दिलनि में अजीब अहसास महरूमी पैदा करे विधी, जंहिं अॻिते हली बांग्लादेश जी सूरत में अमली शक्ल वरिती। पर उन्हीअ में फ़ौजी कार्रवाई बि बराबरि किरदारु अदा कयो। हिन ॻाल्हि जो ज़िक्र करण लाइ हिकु सरसरी जाइज़ो ग़ैर मुनासिब न थींदो। ओभर पाकिस्तान में फ़ौजी एक्शन 25 मार्च 1971 ते शुरू कयो वियो त जीअं ओभर पाकिस्तान में हुकूमत जो इक़्तिदार बहाल थी सघे ऐं उहे अवामी लीग जा लीडर गिरफ़्तार करे सघजनि जेके उते मुतवाज़ी हुकूमत हलाए रहिया हुआ। हिन क़दम में उहो बि ज़रूरी हो त बंगाल जे रेगुलर फ़ौजनि ऐं पुलिस वारनि खे ग़ैर मुसलह कयो वञे, जेके अवामी लीग जे चवण ते सियासी माहौल खे ख़राब करे रहिया हुआ। बंगाल में उन वक़्तु फ़ौज जो तइदादु हिकु पैदल डोज़न हो, जंहिंमें 4 पैदल ब्रिगेडियंस, हिकु ब्रिगेडियस ढाका, जैसूर, रंगपुर ऐं कोमिला में तरसियल हुयूं। हिन जो मतिलबु ही हो त हिननि ब्रिगेड्स में 15 पैदल बटालियन हुयूं, जिन मां 5 ईस्ट बंगाल जूं हुयूं। हुननि खे वधीक मज़बूत करण लाइ 27 फरवरी ऐं 1 मार्च 1971 जे दरमियान 2 वधीक पैदल बटालियन ओलह पाकिस्तान मां रवानियूं कयूं वियूं। जीअं फ़ौजी एक्शन शुरू थियो तीअं ओभर पाकिस्तान जे माण्हुनि ऐं मुलाज़िमनि, पुलिस वारनि ऐं फ़ौजनि सख़्त मज़ाहिमत शुरू करे ॾिनी। उन्ही में घणा ई फ़ौजी मारिजी विया, पर पोइ अप्रैल जे विच धारे घणा आज़ादु कराया विया। उन्हनि जे दौरान ओभर पाकिस्तान ऐं हिंदुस्तान जे सरहद ते भारतीय सरहदी पुलिस जी चुरपुर नज़र अचणु लॻी। उन्ही दौरान 31 मार्च 1971 ते भारतीय लोकसभा हिकु ठहराव पास करे ओभर पाकिस्तान जे माण्हुनि खे यकीन ॾियारियो त हुननि जी जदोजहद ऐं क़ुर्बानी जे अज़ाले लाइ हिंदुस्तान जी अवाम भरपूर हमदर्दी रखे थी ऐं संस मक़सद हुसूल में संदन पूरी मदद कंदो। भारतीय काबीना 28 अप्रैल ते हिंदुस्तानी फ़ौज जे सरबराह जनरल मानिक शाह खे चयो त हू ओभर पाकिस्तान ते मुकमिल हमले जी रिथा तयारु करे ऐं उन ते अमल करे। जनरल मानिक शाह काबीना खां मोहलत घुरी त जीअं
हूअ उन लाइ नई हिकमत अमली तयारु करे ऐं सूरतहाल मुताबिक़ नई फॉर्मेशन्स जी मश्क करे सघे। उन गुज़ारिश खे काबीना क़बूल करे वरितो। मीटिंग खां पोइ भारतीय फ़ौज ओभर पाकिस्तान ते मुकमिल हमले जूं तयारियूं शुरू करे ॾिनियूं ऐं हिन हमले लाइ उहो तय कयो वियो त उहो चौमासी वारनि बरसातनि खां पोइ ख़ुश्क मौसम में कयो वञे। मक्ती बाहिनी शहरनि खां वठी ॻोठनि ऐं वाहणनि ताईं शुरू थी वई हुई। हीउ कमु भारतीय फ़ौज पंहिंजे हथनि में खयो। उन वक़्त ताईं ईस्ट पाकिस्तान राइफल्स ऐं ईस्ट पाकिस्तान रेजिमेंट जिन खे हुकूमत मुल्क दुश्मन करार ॾेई छॾियो हो, तिन खे नए मक़सद लाइ सिख्या ॾिनी पई वई। उन खां सवाइ 80,000 अहिड़ा गोरिला तयारु करणा हुआ जेके ईस्ट पाकिस्तान राइफल्स मां निकिरी चुका हुआ। अंसारनि जी बि सिर्फ़ु मदद ई न करणी हुई, पर उन्हनि जे जांबाज़नि जी फ़ौज तयारु करणी हुई। उन्हनि सभिनी इक़दाम खां अलावा ओभर पाकिस्तान जे चौधारी जेके रस्ता हिंदुस्तान सां ॻंढियनि था, तिन खे बि ॿीहर क़ाबिल अमल बणाइण जे कम खे हथ में खंयो वियो। उन हद ताईं जो चौमासी बरसातनि में बि उहो कमु जारी रहियो। ओलह पाकिस्तान जे हुक्मराननि खे इहे सभु ॻाल्हियूं मालूम हुयूं ऐं इहो बि मालूम हो त उन्हनि समूरनि कमनि जे विच में हिंदुस्तानी फ़ौज पंहिंजनि रिज़र्व फ़ौजनि खे घुराए वरितो जेके बरसातनि खां अॻु में पहुची विया। उन वक़्तु हिंदुस्तानी सरहदी फ़ौज मक्ती बाहिनी जे रज़ाकारनि खे तरबियत ॾेई रही हुई, जेका भारतीय रिज़र्व फ़ौजनि जी ईंदे ई उन्हनि जे हवाले कई वई ऐं उहा संदन ज़िम्मेवारी ढाका जी शिकस्त खां पोइ बि जारी रही। हिन समूरी जदोजहद में मुस्लिह फ़ौजनि पुलिस सुमे जूं मोकलूं बंदि कयूं वियूं। दहली खां वठी ढाका ताईं फ़ौजनि जी फॉर्मेशन तरबियत जारी रही, जेका नूबर ताईं जारी रही। उन विच में ख़बर नाहे त फ़ौजनि ऐं रज़ाकारनि खे केतिरी माली कशिश ॾिनी वई त जीअं फ़ौजनि ऐं आफ़ीसरनि जो हौसलो बुलंद रहे। हिननि में इहा ॻाल्हि बि शामिल हुई त जेकॾहिं कंहिं रज़ाकार या फ़ौजी जो जंग जे दौरान मौत थी वञे त हुन जे ज़ेर कफ़ील ख़ानदान या ॿारनि जो छा थींदो। ईअं पिए लॻो ॼण के हिंदुस्तान हिकु मुकमिल जंग ॾांहुं वञी रहियो हो ऐं हिन समूरे मसइले जी कंहिं सियासी हल जी ॻोल्हा वारे कंहिंखे बि कोशिश खे ॿुधण ऐं उन में भाङे भहिवार थियण लाइ तयारु कोन हो। हिंदुस्तान खे बि ख़तरो हो किथां चीन जी मुमकिना हमले खां बचण लाइ हिफ़्ज़ मातक़दम जे तौरु हुन 9 अगस्त 1971 ते रूस सां दोस्ती ऐं तावन जो मुआहिदो करे छॾियो। हिन ठाह जा लफ़्ज़ कुझु हीअं हुआ त हिन ठाह में शरीक धुरियुनि मां कंहिं बि हिक खे जारियत जो ख़तरो थियो त ॿई मुल्क हिक ॿिए जी मदद कंदा। उहो मुआहिदो अञा थियो त भारतीय वज़ीर आज़म इंदिरा गांधी ॿ तकड़ा बैनुल अक़वामी दौरा करे वरिता। हिंदुस्तान जे नुक़्ते नज़र खां उहे ॿई दौरा ॾाढा अहम हुआ। पहिरियों दौरो सितंबर में रूस जो कयाई ऐं अक्टूबर नवंबर में बेल्जियम ऑस्ट्रेलिया ओलह जर्मनी फ्रांस बर्तानिया ऐं अमेरिका जो करे आई। हीअ दौरा 13 नवंबर ताईं जारी रहिया। हिननि दौरनि खां पोइ हिंदुस्तान खे पक थी वई त जंग जी सूरत में पाकिस्तान खे का इमदाद न पहुचंदी। हिन वक़्त ताईं पाकिस्तान जी जासूसी खातनि खे बि ख़बरूं पहुचंदियूं रहियूं त हिंदुस्तान छा पियो करे। पर वॾी ॾुखी ॻाल्हि इहा हुई त पाकिस्तान अहिड़े चोखंबे में फाथल हो जो न अंदरूनी तौरु ऐं न वरी बैनुल अक़वामी सतह ते कुझु करे पिए सघियो। ओलह पाकिस्तान में माण्हू ॾाढा मायूस थी विया हुआ, छाकाणि त हुननि ताईं सही ख़बरूं पहुचण जो को ज़रियो कोन हो। जेके कुझु हो सो BBC हो। हिते ही ॻाल्हि ॿुधाइणु ज़रूरी सम्झा थो त BBC या अहिड़नि मुल्कनि या मुआशिरनि जा इबलागी ज़रिया पंहिंजा मुफ़ाद रखनि था। उन में को शक कोन्हे त उन वक़्त ताईं पाकिस्तान जा नंढा सूबा ॾाढा ॾुखे दौर मां लंघी रहिया हुआ, पर उन जो उहो मतिलबु कोन्हे त हुननि में का बेदारी कोन हुई। हुआ उन वक़्त बि एतिरा सुजाॻ हुआ जेतिरा ओभर पाकिस्तान जी आज़ादी खां पोइ। मार्च में मकनी बाहिनी हिंदुस्तानी फ़ौज जी मदद सां ॾाढो अॻिते वधी वई। हाणे उहा ॻाल्हि का राज़ कान रही हुई त मक्ती जा रज़ाकार कहिड़ी टेक्निक इस्तेमालु करे रहिया हुआ। भारतीय फ़ौजी शहरी कपिड़नि में मक्ती जे वर्करनि सां गॾु पाकिस्तानी फ़ौज ऐं रज़ाकारनि सां विढ़ी रहिया हुआ, जंहिं करे पहिरियों नतीजो इहो निकितो त पाकिस्तानी फ़ौजनि में मरण वारनि जो अंग वधणु लॻो। नवंबर शुरू थींदे ई ख़ुश्क मौसम जी इब्तिदा थी ऐं उहा ई मौसम हिंदुस्तानी फ़ौज जे सरबराह पंहिंजे हमले लाइ मुंतख़िब कई हुई। हुन सरहदी पट्टी सां कुझु इलाइक़नि ते कब्ज़ो करे वरितो
ऐं उते पंहिंजूं सरगर्मियूं तेज़ करणु लॻो त जीअं पाकिस्तानी फ़ौज खे इहो शक रहे त उहा सरगर्मी किथां थी रही आहे। 21 नवंबर ते हिंदुस्तानी फ़ौज ॾखण ओभर इलाइक़े जे शहर ग़रीबपुर ते कब्ज़ो करे वरितो, जेको इलाइक़ो ओभर पाकिस्तान में 6 किलोमीटर अंदरि हो। 24 नवंबर ते भारतीय वज़ीर आज़म इंदिरा गांधी लोकसभा खे ॿुधायो त हिंदुस्तानी फ़ौज पंहिंजे बचाव में ओभर पाकिस्तान अंदरि दाख़िल थी वई आहे। हुन जे हमले में अताह फ़ौज ऐं हवाई फ़ौज जा 11 स्क्वाड्रन इस्तेमालु कया पिया विया, जेके रोज़ 12 हमला करणु लॻा। 6 डिसंबर ताईं हुननि ढाका हवाई अॾे खे तबाह करे मुकमिल बालादस्ती इख़्तियार करे वरिती, जंहिं करे पाकिस्तान एयरफोर्स पहुची का कार्रवाई न करे सघी। पाकिस्तानी फ़ौज जी ग्राउंड फायर ऐं हवाई लड़ाई में हिंदुस्तान जा 24 जहाज़ कम आया, ॿियो समूरो आरमाड़ सलामत रहियो। उन खां पोइ खुलेआम जंग शुरू थी वई। हिकु तरफ़ हिंदुस्तान जी फ़ौज मक्ती बाहिनी जा रज़ाकार ऐं पाकिस्तानी पुलिस जा 22 सिपाही हुआ ऐं ॿिए तरफ़ पाकिस्तानी फ़ौज जा सिपाही हुआ। छिती जंग हली रही हुई, जंहिंमें पाकिस्तान जो वॾो जानी ऐं माली नुक़सान थी रहियो हो। 12 ॾींहं अहिड़ी जंग हली जंहिंजो ज़िक्र नथो करे सघिजे। ॾींहं जो पाकिस्तानी फ़ौज ॿाहिरि निकिरी न सघंदा हुआ, जॾहिं त राति जो मक्ती बाहिनी ऐं हिंदुस्तानी फ़ौजी पोइ पोज़ीशन तां हमला कंदा हुआ। जानी नुक़सान हिन करे बि वधंदो वियो जो आम तौर ते ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद लाइ ॿाहिरि बि न कढे सघिबो हो। अहिड़ियुनि हालतुनि में कीअं ओभर पाकिस्तान ऐं पाकिस्तानी फ़ौज खे बचाए सघिजे हा। तंहिं लाइ उते जी फ़ौजी क़यादत खे चयो वियो त हू पाण उते जे हालतुनि खे ॾिसी फ़ैसिलो करे। बहरहाल जल्दी दुनिया ॾिठो त चौथाई सदी में पाकिस्तान गॾियल मुल्क रहण वारो उभरंदो हिसो धार थी बांग्लादेश बणिजी वियो। पाकिस्तान जे हाराइण ऐं हथियार फिटे करण ते तहक़ीक़ करण लाइ फ़ौरी तौरु हिकु कमीशन जोड़ी वई, जंहिंजो नालो हमूदुर रहमान कमीशन रखियो वियो। उहा कमीशन उन वक़्त जे शहरी चीफ मार्शल एडमिनिस्ट्रेटर ऐं सदर ज़ुल्फ़िकार अली भुट्टे चीफ जस्टिस हमूदुर रहमान जी सरबराही में क़ाइमु कई। हिन कमीशन जे हवाले इहो कमु कयो वियो त हिन शर्मनाक हार जी ज़िमेवारी जो तयन करे ऐं उन्हनि हालतुनि खे ॻोल्हे हक़ीक़तूं आॾियो आणे त आख़िर उहे कहिड़ा कारण हुआ जिन पाकिस्तानी फ़ौजनि खे पलटण मैदान में अफ़सोसनाक तरीक़े में हथियार फिटे करण ऐं फातह फ़ौज जे ऑफिसरनि पहुचण ते खेनि गार्ड ऑफ ऑनर पेश करण ते मजबूर कयो। उन कमीशन तमामु तंदही सां उहो कमु शुरू कयो ऐं थोरी मुदत में उहो पूरो करे वरितो। हिन उहा रिपोर्ट बि सदर भुट्टे खे संसद वज़ारत उज़्मा वारे दौर में पेश कई, पर उहा कॾहिं मंज़र आम ते कान आई। उन में उहे कहिड़ियूं ॻाल्हियूं बयानु कयल हुयूं जो बरसरे इक़्तिदार तबिके जा के फ़र्द रिपोर्ट खे पब्लिक में आणण खां कीॿाए रहिया हुजनि। बहरहाल उहो डिघो बहस आहे। फ़िलवक़्तु इहा ॻाल्हि क़ाबिल ज़िक्र आहे त जंहिं राति जनरल ज़ियाउल हक़ जे हुकुम ते फ़ौज भुट्टे साहिब जी हुकूमत जो तख़्तो ऊंधो कयो, तंहिं राति 5 जुलाई 1977 ते फ़ौजीअ भुट्टे मरहूम जे कमरे वारी अलमाड़ी मां सभु सामान खणी विया, जंहिंमें हमूदुर रहमान कमीशन जी रिपोर्ट बि शामिलु हुई। 30 साल पोइ जनरल मुशरफ जी सदारत वारे दौर में 2006 में उहा रिपोर्ट कंहिं तरीक़े सां मंज़र आम ते आई त अंदाज़ो थियो त रिपोर्ट में जंहिं तरीक़े जा नतीजा कढिया विया हुआ, तिन जो मंतक़ी नतीजो इहो हो त ज़ियाउल हक़ पाण खे ऐं पंहिंजनि साथियुनि खे बचाइण लाइ उहा रिपोर्ट बि बंदि कराए छॾी। इंक्वायरी जा नतीजा। रिपोर्ट कीअं ज़ाहिर थी तंहिं ते फ़िलवक़्तु बहस नाहे। हिन वक़्तु उहो ॾिसूं था त थुल्हे लेखे जस्टिस हमूदुर रहमान कमीशन हिन शर्मनाक शिकस्त जे लाइ ज़िमेवारी कंहिं ते विधी आहे। हिन नतीजे ते इतफ़ाक़ राय पाती वञे थी त पाकिस्तानी अफ़वाज जा उहे सीनियर फ़ौजी कमांडर जिन आइन सां बग़ावत करे ऐं हिकु मुजरमाना साज़िश ज़रिए इक़्तिदार ते कब्ज़ो करे वरितो ऐं पेशा वराना नाअहलियत, क़ाबिल गिरफ़्त नाअहली ऐं पंहिंजनि फ़र्ज़नि में ग़फ़लत ऐं इख़लाक़ी तोड़े अमली गेदी पिणे जो मुज़ाहिरो करे वेहण खे तर्क कयो ऐं अहिड़ी तरह पाकिस्तान खे शिकस्त ऐं शर्मनाक ज़िलत ॻिची में पई। उन्हनि आफ़ीसरनि खे पुछाइण लाइ इंसाफ़ जे कटहरे में आंदो वञे। सिर्फ़ सख़्त ऐं मुनासिब कार्रवाई क़ौम जे उन मुतालबे खे पूरो करे सघंदी जेका अहिड़ी सज़ा जी घुर करे रहिया आहिनि। अहिड़ी कार्रवाई आईंदे बि कंहिं अहिड़ी शर्मनाक रवैये खां
बचाए सघंदी, जेको 1971 जी जंग में ज़ाहिर कयो। हीअ हमूदुर रहमान कमीशन जे उन्ही बाब जा टुकड़ा आहिनि जेके कमीशन जंग जे सबबनि ऐं ज़िम्मेवारी तय न करण लाइ पंहिंजे नतीजनि में लिखिया। हिन कमीशन जे अॻियां जेके सुवाल रखिया विया हुआ तिन में ॿिनि ॻाल्हियुनि सां गॾु ॼाण बि ज़रूरी हो त उहे कहिड़ियूं हालतूं हुयूं जिन हेठि उभरंदे भाङे जे कमांडर हथियार फिटे कया ऐं हुन जी कमांड हेठि पाकिस्तान जी मुस्लिह फ़ौज दुश्मन फ़ौजनि आॾो हथियार फिटे कया। जॾहिं त उलहंदे पाकिस्तान ऐं जम्मू कश्मीर रियासत जे सरहदी इलाइक़नि में जंग बंदी कई। हथियार फिटे करण ऐं शिकस्त तस्लीम करण वारे वाक़े बाबति कमीशन पंहिंजे नतीजा ख़ेज़ रिपोर्ट में ॼाणायो, असां हिन नतीजे ते पहुता आहियूं त शिकस्त तस्लीम करण जो को हुकुम कोन ॾिनो वियो हो, पर ईस्टर्न विंग जे कमांडर जेका तस्वीर चिटी तंहिंजे पेश नज़र उन कमांडर खे इजाज़त ॾिनी वई त जेकॾहिं हुन जी जजमेंट मुताबिक़ हुन उहो ज़रूरी सम्झो त उहो करे पिए सघियो, पर जनरल न्याज़ी अहिड़े हुकुम जी अदुली करे पिए सघियो, छाकाणि त हुन वटि ढाका जे दिफ़ा करण जी अहलियत मौजूदु हुई। हुन जे पंहिंजे चवण मुताबिक़ 26,400 यूनिफॉर्म में माण्हू सिर्फ़ु ढाका में मौजूदु हुआ ऐं हू घटि में घटि 2 हफ़्ता उभर पाकिस्तान जी गादी खे बचाए पिए सघियो, छाकाणि त हिंदुस्तान खे ढाका में पंहिंजी फ़ौज खे मुनज़म करण में घटि में घटि 1 हफ़्तो लॻे हा ऐं 1 हफ़्तो वधीक ढाका खे ज़ेर करण में। कमाल आहे त जनरल न्याज़ी जहिड़ी तरह ओभर पाकिस्तान में हिंदुस्तान जे हमले ऐं मक़ती बाहिनी जी कार्रवाई जो नोटिस वरितो, उन ते अहिड़ी नाराज़गी जो इज़हार कयो जो आम माण्हू बि उन्ही खे बर्दाश्त करण लाइ तयारु कोन आहे। मसलन हिकु कमांडर खे जंग जी सूरत में कीअं हलणु घुरिजे हा, तंहिं बाबति जस्टिस हमूद हिकु ऑब्ज़र्वेशन में लिखे थो, जेकॾहिं जनरल न्याज़ी खे सरज़मीन जे बचाए पंहिंजी जान कुर्बान करे छॾे हा त हूअ तारीख़ बणिजी वञे हा ऐं ईंदड़ नसलनि में हिकु वॾे सुरमे जे तौरु यादि कयो वञे हा ऐं हिकु शहीद जो दर्जो माणे हा। पर वाक़ियात ॿुधाइनि था त 7 डिसंबर 1971 खां पोइ हुन विढ़ण जो इरादो तर्क करे छॾियो हो। हीअ फ़ैसिलो ऐं उन्हीअ वक़्तु कयो वियो जॾहिं जैसूर ऐं बिरहमन बलरिया जा मोर्चा हथनि मां निकिरी विया, तंहिं करे तारीख़ ठाहिण जो ख़्यालु कॾहिं बि हुनजे दिमाग़ में कोन आयो। हमूद कमीशन पंहिंजी ॻाल्हि हुन नुक़्ते ते ख़तमु नथी करे, पर हुन ॾाढो सभ खां तकलीफ़दायक ॻाल्हि इहा आहे त जंहिं तरीक़े हिंदुस्तान जी फ़ौज अॻियां पाकिस्तान जी फ़ौजी क़यादत ऐं शहरी मुलाज़िम हथियार फिटी कनि था। कमीशन लिखे थी, जनरल न्याज़ी जी फ़ौजी नाकामियुनि खां बि वधीक ॾुखोईंदड़ वाक़ियो इहो ठाह सही करण वारो आहे जंहिंमें जनरल न्याज़ी पेश पवण जे लाइ अहिड़ो ठाह सही करणु क़बूलु कयो जंहिंमें भारत ऐं मक़ती बाहिनी जे मुश्तरका कमांड जे आॾो हथियार फिटा करणु क़बूलु कयो वियो। एयरपोर्ट ते मौजूदु रही हिंदुस्तान जी फ़तहमंद कमांडर जनरल अरोड़ा जे पहुचण ते खेसि गार्ड ऑफ ऑनर पेश करणो हो ऐं पाकिस्तान जे लाइ समूरी ज़िंदगी लाइ पाकिस्तान ऐं पाकिस्तानी मुस्लिह अफ़वाज जी तज़रील लाइ रेस कोर्स ग्राउंड ते पब्लिक सरेंडर सेरेमनी में शिरकत करणु हो ऐं जॾहिं हालतुनि खेसि अहिड़ो मजबूर करे विधो हो, पर हुन खे अहिड़े शर्मनाक तरीक़े में हर क़दम ते सरेंडर जे तरीक़ेकार जो थियणु ज़रूरी न हो। पंहिंजे तवील रिपोर्ट जे आख़िर में हमूदुर रहमान कमीशन सिफ़ारिश कई त जनरल यहया ख़ान, जनरल अब्दुल हमीद ख़ान, लेफ्टिनेंट जनरल इरशाद अहमद, मेजर जनरल मोहम्मद जमशेद, मेजर जनरल आबिद ज़ाहिद, मेजर जनरल BM मुस्तफ़ा, लेफ्टिनेंट जनरल AK न्याज़ी, मेजर जनरल मोहम्मद रहीम, ब्रिगेडियर GM बाकर सिद्दीकी, ब्रिगेडियर मोहम्मद हयात ऐं ब्रिगेडियर मोहम्मद असलम न्याज़ी। हिननि खां अलावा ॿियनि बि केतिरनि ई मामलनि बाबति सुवाल कमीशन आॾो इंक्वायरी दौरान खड़ा थिया। कमीशन जी रिपोर्ट जॾहिं आम मंज़र ते आंदी वई त हिकु तजिया निगार रिमार्क्स ॾिना त केतिरनि सालनि गुज़ारण दौरान जेके माण्हू हिन वॾी ट्रेजेडी सां सिधी या अणसिधी तरह ॻंढियल हुआ, तिन मां केतिरा ई फ़ौज मां रिटायर्ड थी विया, केतिरा राह रबानी इख़्तियार करे विया, ॿिया अञा ज़िंदा आहिनि, पर अफ़सोस त उन्हीअ दौरान उन्हनि मां कंहिंखे बि पाकिस्तान जे टोड़ण वारे इल्ज़ाम हेठि सज़ा न ॾिनी वई आहे। जेतोणीकि उन अरसे दौरान कई शहरी हुकूमतूं ऐं केतिरा ई आमिर आया ऐं विया। घणनि सालनि खां पोइ जॾहिं रिपोर्ट 2006 में मंज़र आम ते आई त
तजिए निगारनि लिखियो त जेकॾहिं उन रिपोर्ट ते अमल न ई करणो हो त पोइ हेॾी सारी कमीशन मुक़ररु करण जी ज़रूरत कहिड़ी हुई। हीअ असीं जी ख़िदमत में पेश करे रहियासीं किताब भुटे खां ज़िया ताईं मां चूंड मज़मून। हीअ किताब नामियारे लेखक शेख अज़ीज़ जो लिखियलु आहे। इन ते प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझा अचनि। दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।